बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुरो राम के लिए मां दास्तान छही मां कुछ पैच करूं था। मुना तूर सीना संदा सन्यासी चले के सन्यासी ये जो गोलन में मोह विझी मुनन में जो मोह विझी जो ज़िक्र फिक्र कंदा आहिनि तो वो चतो ईअं था वेहनि जीअं हज़रत मूसा तूर सीना ते अलाए साईं सां हम कलाम थींदो हो त जंहिं पोज़ीशन में उहा साॻी पोज़ीशन हिन जा गोॾा जेके आहिनि से सम्झो त जहिड़ो तूर सीना आहिनि। सजदे खां असांजी गोॾा गोदड़ आहिनि। हिन गोदड़ी पोछण जा जेके गोॾा आहिनि इहे सम्झो त हिन जो इबादत गाह आहिनि। इन अंदाज़ में वेही पंहिंजो ज़िक्र फिक्र या इबादत कंदा आहिनि। फकान का बकौसैन अवदना छा नांगा ईअं न वञ। ही क़ुरान शरीफ़ जी आयत आहे जंहिंमें महराज जो ज़िक्र आहे त अलाह साईं फरमाए थो त पोइ एतिरो मूंखे वेझो नबी साईं ॿिनि कमाननि जेतिरो या उन खां बि क़रीब त छा साहिब थो चए त नांगा ईअं न वञ। ही जेके अदब गाना आहिनि फ़क़ीर जेके उन्हनि जी बि इहा पोज़ीशन आहे। अल्लाह वली लज़ीन आमन रुखजो युखरिजुहुम मिन ज़ुल्माति इला नूर। अहिड़ी पर पुरन ये क़ुरान शरीफ़ आहे। अल्लाह वली लज़ीन आमन पंहिंजा दोस्त जन ईमान आंदो युखरिजुहुम मिन ज़ुल्माति इला नूर उन्हनि खे ऊंदाही मां कढी रोशनीअ में आणे थो। अहिड़ी पर पुरन ही बि इन ई पर में आहिनि। हिननि सां बि इहा ई शइ लागू आहे। ही बि अलाह जे दोस्तनि में शुमार थियनि था। वखर मूसा सैका जोगी जुंग जलनि त जॾहिं हज़रत मूसा अलाह साईं खे खां दीदार जो मुतालबो कयो ऐं अलाह साईं हुनखे पंहिंजो जलवो ॾेखारियो त हज़रत मूसा बेहोश थी पियो। बेहोश थी किरी पियो। जेको इजी का हिकिड़ो बाहि जो हिकिड़ो मंज़र थियो जंहिंमें तूर सीना जेको आहे जबल सड़ी सुरमो थी वियो या खाक थी वियो। जोगी जुंग जलनि ही जोगी जेके आहिनि से इन में ही जवान इन बाहि में जलनि पिया। कुल मन अलैहा फानी वयदुका बाक़ी की न बचनि हर शइ खे फना आहे सवाइ बाक़ी बचंदी बका ख़ुदा खे बका आहे। बाक़ी की न बचनि केरु कोन बचंदो। मां ज़ागल बसर वो मां तगा अहिड़ी रवश रवनि। ये भी कुरान शरीफ जी ज़िक्र आहे त मां ज़ागल बसर वो मां तगा वो मुंहिंजे वसीले ॾिसनि था ऐं मुंहिंजे वसीले हलनि था या ॻाल्हाइनि था। अहिड़ी रवश रवनि त ही जेके फ़क़ीर आहिनि से बि उन ई रवश में आहिनि उन ई अंदाज़ में हलनि पिया। मुशाहिदो महबूब जो उते आदेश जिते महबूब जो मुशाहिदो थो थिए माना उहो जेको मक़ाम आहे उचे आदेश ही आदेश बि उते पहुता आहिनि। बी जबसिर बी जस्म बी विसाल में आहिनि। अलाह साईं थो चए त बी जबसिर ही मुंहिंजे वसीले ॾिसनि था बी जस्म मुंहिंजे वसीले ॿुधनि था बी विसाल में आहिनि। ऐं मूंसां गॾु विसाल में वेठा आहिनि। उहे अलाह जा प्यारा जो क़ुरान में ज़िक्र आहे त लतीफ़ साईं चए थो ही बि इन पोज़ीशन में आहिनि। बी जमशी बी यंतिक छा इहे चाल चलनि मुंहिंजे मर्ज़ीअ सां हलनि था ऐं मुंहिंजे मर्ज़ीअ सां ॻाल्हाइनि था। छा इहे चाल चलनि ही बि इन ई चाल सां हलनि था। सैयद चए संधियनि तूं कल्ह पुछींदो कहिड़ी छा साहिब थो थिए तूं अहिड़नि माण्हुनि जी कल्ह या उन्हनि माण्हुनि जे बारे में छा थो पुछणु चाहीं। मुना तूर सीना सदा सन्यासिन तालबुल मोला मुज़क्कर इहे कलाम कयाऊं कनि सुखनि खे सभे परे ॿुझी ॾिनाऊं कनि अलफ़ आदेसनि चोरे रखियो चित में। मुना तूर सीना संदा सनासिन हिननि सनासिन जा गोॾा जेके आहिनि ईअं आहिनि जीअं सीना जबल
या हज़रत मूसा जी अला साईं धाम कलामी तालबुल मौला मुज़क्कर जेके मौला जा तालबन में मर्द आहिनि इहो कलाम क़याम कनि इन कलाम खे जेका हिननि पंहिंजे कन सां ॿुधो आहे उनखे हंडायूं हाणे इहा पूरी जेका हदीस शरीफ़ आहे त तालिब दुनिया मुअनिस तालिबुल मौला मुज़क्कर तालिबुल जन्नत मुखनिस कदड़ा जो कुझु हीअं ज़िक्र आहे सुखनि खे सभई परीं ॿुझी ॾिनाऊं बन सुख आसाश जेको आहे उन्हनि खे सभिनी पासनि खां सम्झी उन्हनि खे हिननि तर्फ़ करे छॾियो अल्फा देसिन चोरे रखियो चित में हिननि सनासन जेको आहे अलाह जो अल्फ उनखे पंहिंजे दिलि में यादि लाइ रखी छॾियो आहे मुनाजिन महराब जुसो जामियो तन जो किबलनि मां कल्ब करे तन खे कयऊं तवाफ़ तहक़ीक़ जी तकबीर चई जिस्मां थिया जवाब तन कहिड़ो ॾोहो सवाब जन हींअरे हादी हिल थियो मुनाजिन महराब घोराजनि जो महराब आहिनि मां हाणे इबादत जो तौर तरीक़ो आहे जुसो जामियो तन जो जिस्म जेको आहे हुननि जो इहो जामिया मस्जिद जे मुतरादिफ़ आहे किबलनि मां कल्ब करे पंहिंजे दिलि खे किबले वांगुरु करे तन खे कयऊं तवाफ़ पंहिंजो पाण खे हिननि तवाफ़ कयो सॼो अंदरि अंदरि रूहानी तरीक़े सां हिननि जो अमल पियो हले तहक़ीक़ जी तकबीर चई जिस्मां थिया जवाब जेॾी महिल तकबीर हयूं अलाह अकबर चयूं तहक़ीक़ हक़ीक़ी त जिस्मां थिया जवाब ही पंहिंजे जिस्म खां ई बेख़बर थी विया तन कहिड़ो ॾोहो सवाबु जन हींअरे हादी हल थियो उन्हनि माण्हुनि जे हादी अलाह पाक हुन में हिल आहे या ही हुन में अलाह पाक में हेॾा मयो आहिनि तन कहिड़ो ॾोहो सवाबु इन खां ॾोह सवाब जी कहिड़ी पुछा थींदी राह शरीयत हलिया तफ़क्कर तरीक़ थियो हाल हक़ीक़त रसिया महरफ़त मागोन नासूत मलकूत जबरूत इहो इनाम थियो बस लाहूत लंघियो मथे हाहूत हलिया राह शरीयत हलिया ही शरीयत ते हलिया तफ़क्कुर तरीक़ थियो फिक्र जेको आहे सो हुन जो तरीक़त जो जेको तरीक़ो आहे उन में फिक्र आहे हिननि वटि या तरीक़त जी मंज़िल आहे पहिरीं शरीयत जी मंज़िल आहे पोइ तरीक़त जी मंज़िल आहे हाल हक़ीक़त रसिया ही हक़ीक़त सां रसिया वरी आहे जेका टी मंज़िल आहे तसौफ़ जो ई मंज़िल वण महरफ़त मागोन महरफ़त जिते ख़ुदा शनासाई जो हुजे उते जेको आहे असुल हुन जी मंज़िल जेका आहे उहा आहे नासूत मलकूत जबरूत इहो इनाम थियो हीअ नासूत हीअ दुनिया मलकूत मलाइकनि वारो जहान जबरूत हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम वारो मकान जेको आहे इहो इनाम थियो इहा हिननि खे इनाम में मिलियूं बसि लाहूत लंघियो न मथे हाहूत हलिया ॾिसो ही लाहूत जेको फना फिलाए वारो जेको मक़ाम आहे उते ई लंघे मथे हाहूत हलिया हाहूत जिते ख़ुदाइयत आहे उलूहियत वारो जेको मैदान आहे इहो उॾी रसिया आहिनि उॾी हलिया आहिनि निंगिया नासूता मणियाऊं मलकूत ॾे जोगी जबरूता वॼाए वाट थिया निंगिया नासूता हिन नासूता वारे जहान मां निकिता मणियाऊं मलकूत मलाइकनि वारे मकान ते हलिया जोगी जबरूता वॼाए वाट थिया ही जोगी हज़रत जिब्राईल वारो जेको मकान आहे उते ई पंहिंजो वरी वॼाईंदा पंहिंजो उते ई पंहिंजो ज़िक्र विक्र कंदा अॻिते हलिया आदेश अदब आहे अखिड़ियुनि में तन जो हसब नसब न आहे की न अबाई न अब सामीअ खे सभई परे रूह में रहियो रब रिय लांगोटीअ लब पाची कनि न पाण खे चयो आदेश अदब आहे अखिड़ियुनि में ही जेके सनासी आहिनि इन्हनि खे अखिड़ियुनि में अदब आहे हया आहे तन जो हसब नसब न आहे की न अबाई न अब हिननि जो को बि हसब नसब को अबा ॾाढा कुझु बि कोन्हे ही इन्हनि सभिनी रिश्तनि खां इन्हनि सभिनी खां आजा आहिनि सामीअ खे सभई परे रूह में रहियो रब
हिननि सामन खे हर पासे खां सिर्फ़ु रब आहे जेको हुनजे रूह में अंदर में रहियो आहे। रीअ लांगोटीअ लब पाची कनि न पाण खे। हिननि वटि ॿियो आहे हिकु जेको हुन लांगोटी अथनि, उन मां का लांगोटी जे ज़रिए अथनि ॿी पाची कनि न पाण खे। ॿी हिननि वटि का बि बचत में का बि शइ कान्हे। लुंग कढियाऊं लांग मोटी कनि न मसो। इस्लाम अॻे हुई सां ॿुधाऊं बांग, सामी छॾे सांग गॾिया गोरखनाथ खे। लुंग कढियाऊं लांग, हिननि पंहिंजो लुंग बंदि आहिनि, उहो हुननि ॿधी छॾियो आहे। मोटी कनि न मसो, हाणे हिननि खे वरी तहारत करण जी या पकाई करण जी का ज़रूरत कान्हे, छाकाणि जो बुनियादी जेका आहे उहा हुननि खे लुंग बंदि करे छॾियो। इस्लाम अॻे हुई सां ॿुधाऊं बांग, या बांग जो हक़ जो आवाज़ हिन जो इस्लाम खां अॻे बि ॿुधल आहे। सामी छॾे सांग गॾिया गोरखनाथ खे। ही सामी पंहिंजा ही सभु आसारा लाॻापा दुनिया जा छॾे वञी गोरखनाथ ते यानी मुर्शिद खे जे वञी हवाले थिया आहिनि। लुंग कढियाऊं लांग मोटी कनि न मसो। ओरी जे अलफ़ सी सुख छॾियाऊं सांग, लाहूती लतीफ़ चए आधीअ ॾींहुं उछांग। ॿुधाऊं सा बांग कंदा कोह निमाज़ खे। लुंग कढियाऊं लांग मोटी कनि न मसो। ही लुंग बंदि थी विया, हाणे ही तहारत या पकाई जी हिननि खे का ज़रूरत कान्हे। ओरी जे अलफ़ सी सुख छॾियाऊं सांग, अलापा सुख जो ज़िक्र कंदे उन सां ओरी जे हिननि पंहिंजा सभु सुख अयाशियूं सभु छॾे ॾिनियूं। लाहूती लतीफ़ चए आधीअ ॾींहुं उछांग। शाह साहिब त ही माण्हू राति जो अध राति जो उछांग माना हिकिड़ो जज़्बे मज़ा जेको आहे ईअं टुकुर ईअं उथी पंहिंजे इबादतुनि खे लॻी वेंदा आहिनि। ॿुधाऊं सा बांग कंदा कोह निमाज़ खे। हिननि जेका हक़ीक़ी बांग हक़ीक़ी सॾु जेको आहे ॿुधो, हाणे ही निमाज़ खे छा कनि। राम कॾहिं दुखिया कहे सुखिया कहे न को, को मिटीअ को माइटीअ, को रोटीअ खे रोज़। राम कॾहिं सो कहे जंहिंजे भाग विच बड़ा दुख हो। राम कली राम जी कली ख़ुदा खे राज़ी करण जो ज़िक्र दुखिया कहे, जेको ॾुखोयल हूंदो उहो चवंदो। सुखिया कहे न को, अमीर कोन चवंदा आहिनि। को मिटीअ को माइटीअ, को रोटीअ खे रोज़, को मिठी माइटीअ लाइ, को मानीअ लाइ रोए थो, परेशान आहे। राम कॾहिं सो कहे जंहिंजे भाग विच बड़ा दुख हो। राम कॾहिं उहो चवंदो जंहिंजे भाग में वॾो दुख हूंदो।